नाज़रीन, दरिया खान पुलिस जे ज़ियारतुनि ऐं नौजवान खे मुबैना तौर खंभे गुम करण ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ॻोठ मुराद खोखर जे रहवासी मोहम्मद मूसा उर्फ़ जबल खोखर खे मुबैना तौर पुलिस गिरफ़्तार करण खां पोइ गुम करे छॾियो। ॻोठाणनि दरिया खान मरी पुलिस ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे नौजवान खे तुर्त ज़ाहिर करण जो मुतालबो करे छॾियो। उन ॾस में एहतजाज कंदड़ ॻोठाणनि चयो आहे त मक़तूल शहनाज़ अंसारी क़त्ल केस में नामज़द समूरा जवाबदार गिरफ़्तार हुअण बावजूद पुलिस संदन ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो आहे। उन्हनि वधीक चयो आहे त ॻोठ मुराद खोखर फ़लस्तीन बणिजी वियो आहे। जबल खोखर कंहिं कम सां नवाबशाह वञी रहियो हो त SHO अशरफ मेमण खेसि गिरफ़्तार करे गुम करे छॾियो ऐं ज़मानत वारो लेटर बि फाड़े छॾियो। ॻोठाणनि चयो आहे त SHO अशरफ मेमण हर रोज़ ॻोठ मुराद खोखर वासियुनि ते कूड़ा केस दाख़िल करे रहियो आहे, जेको सरासर ज़ुल्म आहे। ॻोठाणनि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीर आबाद ऐं SSP नौशरो फिरोज़ खां घुर कई आहे त राशि पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांजे नौजवान खे ज़ाहिर करे आज़ादु करायो वञे।